जातड़ो बताड़ू माना जानी मनी देख ले हूँ तना पूछा चेल भमरिया एकली जातड़ो बताड़ू माना जानी मनी देख ले खड़ी नींद के नीचे हूँ तो एकली। अॼु कोरोना वायरस जे फैलजण जे कारण उमरकोट में बस स्टैंड सां गॾोगॾु मुकमल शहर बंदि रहियो। उमरकोट थर खे लॻे थो, इन करे उमरकोट में 70% माण्हू रोज़ जे 200 खां 300 ताईं जी खुलियल मज़दूरी कंदड़ ग़रीब मज़दूर आहिनि। पर असां ॾींहं में जेको कुझु कमायूं था उहो घर वञी शाम जो पंहिंजे बचनि सां गॾु खायूं था। जेकॾहिं ईअं शहर मुसलसल 15 ॾींहं बंदि रहियो त असांजा बचा बुख जहिड़े मर्ज़ खां मरी वेंदा। हिकु त अॻे ई महांगाई अरूज ते चढ़ियल आहे। असां सां सिंध गवर्नमेंट खां अपील था कयूं त महिरबानी करे असांखे राशन अटो या ॿी मदद कई वञे। इन हवाले सां ॾिसूं था उमरकोट मां सबको न्यूज़ जे ब्यूरो चीफ दर्शन देव जी ही रिपोर्ट। अस्सलाम वालेकुम हक मौजूद दोस्तों, मां दर्शन देव डिप्टी कोऑर्डिनेटर साबको डिस्ट्रिक्ट उमरकोट। अॼु जेको असां डिस्ट्रिक्ट उमरकोट जी विज़िट कई, जेको गवर्नमेंट हींअर फ़ैसिलो वरितो आहे, जेको कोरोना वायरस वधण जी वजह खां जेको नंढो वॾो कारोबार जेको बंदि कयो वियो आहे, हिन कारोबार जे बंदि थियण सां जेके मज़दूर तबिको रोज़ 200 खां 150 कमाइण वारो, जेको सुबुह जो मज़दूरी कमाई ऐं घर वञी शाम जो पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र करण वारो मज़दूर, ऐं हू कहिड़ियुनि मुश्किलातुनि जो अॼु पहिरीं ॾींहं खां बि मुक़ाबिलो करे पियो ऐं कहिड़ियूं उनखे तकलीफ़ूं ॾिसणियूं पियूं आहिनि। अचो त पाण हिन हवाले खां हिननि मज़दूर तबिके जेके दोस्त आहिनि, जेके मज़दूर आहिनि, उन्हनि सां मुखातिब थियूं था। वालेकुम सलाम। दादा, तव्हांजो नालो छा? शीतलदास। शीतलदास, जेके गवर्नमेंट फ़ैसिलो वरितो आहे कोरोना वायरस जे वधण जे वजह खां, जेके कारोबार नंढो या वॾो कारोबार जेको बंदि कयो वियो आहे, जी हा, इन में तव्हां छा था चओ? माना मज़दूर तबिके जे इहो चवणु चाहियूं था त उमरकोट में जेका वधीक आवाम जेका 70% जेका आवाम आहे उहो मज़दूर तबिको आहे। जी जी। जेके बाक़ी 30% जेके माण्हू आहिनि उहे आहिनि ड्यूटियुनि में। त जेके मज़दूर तबिको आहे उहो वीचारा 300 रुपया हर रोज़ उन्हनि जी दिहाड़ी मिले थी, 300 या 400 हर रोज़ उहो खाइनि था खपाइनि था, बाक़ी वरी नए ॾींहं जी वरी अॻिते सोचनि था। त असीं इहो चाहियूं था त जेके मज़दूर तबिको इहो शहर 15 ॾींहं बंदि रहंदो उहे वीचारा छा खाईंदा? बिल्कुलु। गवर्नमेंट खां असीं इहो अपील करणु चाहियूं था त उहे इन जे लाइ सुठो उपाय वठनि था, जीअं ग़रीबनि खे कोई दिक़त न थिए। छा आहे? मुंहिंजो नालो मोहम्मद आलम आहे। आलम। चाचा छा कंदा आहियो तव्हां? मज़दूरी कंदा आहियूं, गदागारी जी हुन वटि कंदा आहियूं, इहो कंदा बंदि करियो। अच्छा, इहो बंदि थी वियो, पोइ किथां कंदासीं? सभु मज़दूर वीचारा बेरोज़गार वेही रहिया आहिनि, बेरोज़गार सफ़ा माना शहर बंदि थी वियो, हड़ताल थी वियो जहिड़ी करे। अच्छा, तव्हांजो गवर्नमेंट खां कहिड़ो मुतालबो आहे? असांजो गवर्नमेंट खां कोई असांजे लाइ वधी रोज़ी जो खोले ॾिए, बसि गवर्नमेंट का न का जेका मज़दूर वीचारा तबिके लाइ मज़दूर तबिको वीचारो रुली वियो न, ईअं सफ़ा मोकिलाईंदो न माना। न ॾिसो न, जेकॾहिं गवर्नमेंट इहो फ़ैसिलो वरितो आहे त इहो बि त पाण जे फ़ाइदे जो फ़ैसिलो आहे न। ॾिसो इन में हू जेकॾहिं वायरस माना फैलिजे बि न, हाणे जेके दुकानदारी बंदि रहंदी, इन में फैलिबो कोन फैलिबो। पर तव्हां इन ते छा था चओ? त असीं दुकानदारी बंदि रही त माना का शइ कोन रहंदी आहे, माना बसि बंदि थी वई आहे, बेरोज़गारी वधी मिली सफ़ा न, माना माण्हू ॼणा रोड ते निकिरी ईंदा। अच्छा अच्छा बि आहे न। अच्छा चाचा, हींअर जेके गवर्नमेंट फ़ैसिलो वरितो आहे, जेको कोरोना वायरस जे वधण जी वजह खां जेके शहर में नंढा वॾा कारोबार बंदि कया विया आहिनि, हिन हवाले खां तव्हां छा चवणु चाहियो था? असीं त भाई एकदम दुखियो, असीं गरीब माण्हू आहे, अटो 10 सेर लेट जाए शाम रो बचाना था खराब। जी जी। वो असांजी मजदूरी बंदि, दुकाने बंदि, तो असांजा बचा रड़ी करे मरना। जी हो जी सही। कहिड़े का जा असां शिकार ॾियूं न? गवर्नमेंट जेकॾहिं फ़ैसिलो वरितो ही बि त पंहिंजे फ़ाइदे जो आहे न, छो त हिन में वायरस अॻिते वधंदो कोन। बसि वायरस त अलाह रहे सारे कोई कहीं न मारे थो सघे, को खुटे आया वो मरसे, जेके न खुटे आया वो मरसे। अल्लाह सां राजी हुयो तो कोई मरे कोन्हे, अल्लाह न मारना है।